अच्छा हाणे फैक्टराइजेशन बाय प्राइम नंबर सिखंदासीं। प्राइम नंबर इन करे चऊं था पिया, मिसाल वठूं था 16। हाणे तव्हांखे ख़बर आहे इन ते चइनि जो खोड़ो बि वञे थो, 8 जो खोड़ो बि वञे थो, 2 जो खोड़ो बि वञे थो, ठीकु आहे। पर छो जो करे 4 ऐं 8 जेको आहे सो प्राइम नंबर न आहिनि, बल्कि छा आहिनि, मुरकिब आहिनि, अदद आहिनि, यानी कि कंपोज़िट नंबर्स। इन करे इन ते 2 जो खोड़ो हणंदासीं, ठीकु आहे। खोड़ा असांखे कहिड़ा हणणा आहिनि, खोड़ा हमेशह उहे हणणा आहिनि, या 2 जो न लॻे त पोइ वरी 3 जो न लॻे त 5 जो, 5 जो न लॻे त पोइ 7 जो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे हिन ते 2 जो खोड़ो हणंदासीं। ॾिसो 8 × 16, यानी 2 जो खोड़ो 16 ते घणा दफ़ा 8 दफ़ा। हाणे वरी जेको नओं नंबर आयो हिनखे चेक कंदासीं, जेकॾहिं 21 अदद आहे त पोइ हुन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे 2 जो न वेंदो, पोइ 3 जो हणंदासीं या 5 जो। पर हाणे छो जो करे 8 ॿधी अदद आहे, इन करे 2 जो खोड़ो वेंदो घणा दफ़ा, 4 दफ़ा। अगेन ॿधी अदद आहे, 2 जो खोड़ो 2 दफ़ा, वरी ॿधी अदद आहे, 2 जो खोड़ो 1 दफ़ो। हाणे जेके हेॾऊं वारा नंबर आहिनि न, इहे जुज़ा सॾिबा आहिनि, यानी कि फैक्टर्स सॾिबा आहिनि, ठीकु आहे। छा थी वेंदो, 2 घणा दफ़ा आहे, 1 2 3 4, इनखे मल्टीप्लाई कंदासीं, 2 × 2 × 2 × 2, 1 2 3 4 = 16। हे टोटल 16 थी वियो। तव्हांजा फैक्टर्स निकिरी आया 16 जा, ठीकु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था पिया, मिसाल आहे 48, ठीकु आहे। हाणे छो जो करे 48 20 खां वॾो आहे, असांखे 2 जो खोड़ो 10 ताईं ईंदो आहे, जेको थींदो आहे 10 ॿिके जी 20, ठीकु आहे। 20 खां मथे जेको नंबर हूंदो उन ते असां छा कंदासीं, हर नंबर ते अलॻि अलॻि हणंदासीं, सिर्फ़ु पंहिंजी सहूलियत जे लाइ। जीअं ॾिसो हे 2 जो खोड़ो आहे, चइनि ते घणा दफ़ा वेंदो, 2 दफ़ा, 1 2 2 4 2 दफ़ा वियो। वरी 8 ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा। असां ॾिसो हिननि ते अलॻि अलॻि आहियूंसीं, हाणे टोटल घणा दफ़ा वियो, 24 दफ़ा वियो। इहो सिर्फ़ु पंहिंजी सहूलियत जे लाइ, छो जो असांखे 2 जो खोड़ो 48 ताईं न ईंदो आहे। वरी 2 जो खोड़ो हाणे छो जो 20 खां अञा मथे आहे, इन करे 2 ते अलॻि हणंदासीं, 1 दफ़ो वेंदो। ऐं चइनि ते घणा दफ़ा वेंदो, 2 दफ़ा। उएं बि 2 जो खोड़ो जंहिं ते लॻंदो आहे उहो अधु थी वेंदो आहे। वांगुरु ॾिसो 48 जो अधु 24, 24 जो अधु 12। हाणे 2 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा वेंदो, ठीकु आहे। वरी 2 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 3 दफ़ा वेंदो। हाणे ॾिसो हिते 21 अंग अची वियो आहे। हाणे हिते छा आहे, 21 अंग आहे, इन करे हाणे 2 जो खोड़ो न लॻी सघंदो। हाणे कहिड़ो खोड़ो पढ़ंदासीं, 3 जो खोड़ो पढ़ंदासीं। हाणे 3 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 1 दफ़ो वेंदो। जीअं हेठों 1 आयो, माना असांजो हिसाबु हल थी वियो। हाणे हेॾऊं वारा असांजा सभु छा आहिनि, जुज़ा आहिनि, यानी इनखे असां हीअं लिखंदासीं 2 × 2 × 2 × 2 × 3। ॾिसो 1 2 3 4 दफ़ा 2 हुयो ऐं 1 दफ़ो 3 हुयो। इनखे तव्हां मल्टीप्लाई कंदो, 2 4 4 2 8 8 2 16 1 16 2 16 2 3 3 48 48 तव्हांजो आंसर अची वेंदो, ठीकु आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे तव्हां कुझु मां एग्ज़ाम्पल्स ॾियां थो, इनखे ट्राए कयो। मिसाल पहिरियों तव्हां 12 जा जुज़ा लहो, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां जुज़ा लहो 24 जा, ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां 30 जा जुज़ा लहो। पर यादि रखो फैक्टराइजेशन बाय प्राइम नंबर, यानी खोड़ा हे हणणा आहिनि। पहिरियों 2 जो ट्राए कयो, न लॻे त पोइ वरी 3 जो। जीअं मिसाल 9 अची वियो, 9 ते 2 जो खोड़ो न वेंदो, 3 जो। या मिसाल था वठूं, अची वियो 25। हाणे 25 ते ॾिसो न 3 जो खोड़ो वञे थो, न 2 जो। पहिरियों 2 जो ट्राए कंदो, नथो वञे, 3 जो नथो वञे, पोइ कहिड़ो ट्राए कंदो, 5 जो ट्राए कंदो, ठीकु आहे। तव्हां 25 जी बि हिते प्रैक्टिस कयो। हिननि चइनि जा तव्हां जेको आहे सो सॉल्व करे ऐं मूं ॾे इनबॉक्स कंदो, पर काएं वॻे, सुभाणे 9 खां 10 जे विच में। थैंक यू।